अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एली हसन अब्बासी अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चौथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 4 जनवरी 2014 ईस्वी। हीअ आखाणी उत्तर ताल के लाड़काणे मां अलहदा चुगताईअ खां मिली। कहाणी आहे अमीर ऐं ग़रीब भाइर। कंहिं शहर में ॿ भाइर रहंदा हुआ, जन मां हिकु अमीर हो ॿियो ग़रीब। ग़रीब खे 7 धीअरूं हुयूं ऐं अमीर खे वरी 7 पुट हुआ। हिकु ॾींहुं ग़रीब जी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चयो, मियां न्याणियूं वॾियूं थियूं आहिनि, अॼु उदियूं सामान्यूं न्याणियूं घर में विहारण जो ज़मानो न आहे, तंहिं करे खेनि उथारण जो को बिलो कर। मुंहिंजी सलाह आहे त ॿी का वाह ॻोल्हण बदिरां छो न पंहिंजे भाउ वटि लंघे वञी ऐं खेसि चवीं त मुंहिंजियूं धीअरूं तुंहिंजियूं ऐं तुंहिंजा पुट मुंहिंजा आहिनि, चङो थींदो त असीं ॿई पाण में गॾिजी वञूं। मुड़ुसु पंहिंजे ज़ाल जी सलाह मञी अमीर भाउ जे दर ते वञी सॾु कयो, जंहिं उन वक़्तु मानी वेठे खाधी। पंहिंजे भाउ जो सॾु सुञाणे आॾो रखियल मानी ढके भाउ खे अंदरि अचण लाइ सॾु कयईं। ग़रीब अञा अंदरि ई मस घिड़ियो त भाणस पुछुसि, दादा ॾे ख़बर, हिन वक़्तु अवेलो पंधु पियो आहीं। तंहिं ते ग़रीब वराणियो, अदा हिकिड़ो अर्ज़ु आहे जंहिं लाइ तोखे हिन महिल तकलीफ़ ॾिनी अथमि। अमीर वराणियो, त चओ छा चवणो अथई। ग़रीब चयसि त ॿियो सारो ख़ैर अहवाल हीअ आहे त मुंहिंजा विहांउ हींअर जवान थिया आहिनि, रतु आख़िर रत सां मिलंदो आहे, तंहिं करे उहो ॾाढो भलो थींदो जेकॾहिं तूं उन्हनि खे पंहिंजी कोड़ी करीं। अञा हिन ॻाल्हायो ई पए त अमीर जी ज़ाल जवाबु ॾिनो, दादा असांखे तुंहिंजूं धीअरूं कोन घुरिजनि, छो त असांजा पुट अञा नंढा आहिनि। तोखे जिते दिलि चए उते पंहिंजे धीअरुनि खे वञी शींहं कोले चाढ़। ग़रीब घणो ई लीलायो पर नेठि वीचारो नाउमीद थी मोटी आयो। अचण शर्त पंहिंजी ज़ाल सां सलाह कयईं त भलो थियई, हाणे असांजो भलो उन ई में आहे त हीअ बादशाही छॾे कंहिं ॿिए बादशाहीअ में हलिया वञूं, जिते पंहिंजूं धीअरूं बि हली किथे सुखियूं करियूं ऐं गुज़रान जो बि को बिलो करियूं। उहा सलाह पकी करे संजो टारे लॾे पलाणे न्याणियूं वठी उथी हलिया। राति ॾींहुं करे अची हिकु हंधि ढाबो कयऊं। कुदरत अलाजीअ सां उन ई मंज़िल ते वीचारे ग़रीब जूं 2 धीअरूं गुज़ारे वयूं। जन खे उते ई दफ़न करे अॻिते पंधु पियो। हलंदे हलंदे वरी अची ॿी मंज़िल कयऊं त ख़ुदा जी करणी 2 धीअरूं उते बि मरी वियनि। उन्हनि खे बि उते ई पूरे वरी अॻिते हलियो। ॾाढनि ॾुखनि ॾाखड़नि तकलीफ़ुनि सां अची 3 मंज़िल ते पहुता, पर क़िस्मत जो चकर अहिड़ो अची बणियो जो 2 धीअरूं उते बि गुज़ारे वियसि। उन्हनि खे बि उते ई पूरे अलाह त्वार कयईं। हिन सफ़र में ग़रीब जूं 7 मां 6 धीअरूं त गुज़ारे वयूं ऐं बाक़ी हिकिड़ी धीअ बची हुई। हलंदे हलंदे विच वाट में संदसि ज़ाल जा अॻे उमेद सां हुई, तंहिंखे अची संभार थी। उते खेनि परियां हिकु ॻोठड़ो ॾिसण में आयो। संदसि घरवारीअ खेसि चयो त भलो थिए वञी कंहिं दाईअ खे वठी अचु या हिन ॻोठ मां इको बिलो कर, जो आउं हाणे चुरण खां चुकी वई आहियां। ग़रीब वीचारो अलाह खे यादि कंदो ॻोठड़े में आयो ऐं हिकिड़े दुकानदार खे चयईं त मूंखे हिकु जाइ मसवाड़ ते घुरिजे, भलाई करे 2 चइनि ॾींहंनि लाइ ॾींहं में। तॾहिं उन खेसि हिकिड़ी जाइ मसवाड़ ते ॾिनी। ग़रीब पंहिंजा ॿार जाइ में विहारे दाईअ जी ॻोल्हा में निकिरी वियो। ख़ैर सां दाई अची ग़रीब जी ज़ाल खे वियम करायो, जंहिं मां खेसि हिकिड़ो पुटु ॼाओ। दाईअ हिन ग़रीब शख़्स खे औंर ॾेई चयो त हिन खे जाइ जी कंहिं कुंड पासे में पूरे छॾ। हू काती खणी हिकु कुंड खोटण लॻो। अञा हिकु 2 भेरो ज़मीन में काती हयईं त खड़को ॿुधजण में आयुसि। हुन जो ख़्यालु खां त उते कुझु पूरियल आहे, सो अञा वधीक खोटियईं त हिकु कुनू पूरियल ॾिसण में आयुसि। ग़रीब हुन कुने मथां मिटी ॾेई वरी वञी ॿी कुंड खोटी और पूरे छॾी। ग़रीब वटि त उन महिल को पैसो पंजड़ कोन हो, तंहिं करे दाईअ खे दम दिलासो ॾेई चयईं त सुभाणे तुंहिंजी मुराद पूरी कबी। दाईअ खे रवानो करे अची कुने खे मथो ॾिनई। छा ॾिसे त सुभाणे अलाह कुनो सॼो हीरनि ऐं जवाहरनि सां भरियो पियो आहे। ग़रीब ख़ुशि थी रब पाक जा थोरा मञिया ऐं बरकातो नफ़िल पढ़ी शुकरानो अदा कयईं। पोइ उतां हिकिड़ो हीरो खणी भर वारे शहर में आयो ऐं हिकु सराफ़ खे उहो हीरो ॾेखारे चयईं त सेठ साहिबु, मूंखे हिन हीरे जे एवज़ कुझु रक़म ॾे। सेठ पहिरियां ई त ग़रीब खे हेठि मथे निहारे ॾिठो, पोइ थोरो खिली चयईं, दादा
हीअ कोठी ख़ज़ाने सां भरियल अथई, सॼे ॾींहं में जेकी खणी सघीं सो खणी वञ। ग़रीब बि अची पियो नाणे ढोइण में, सॼो ॾींहुं ढोए शाम ताईं साणो थी पियो। सिजल थिए घर अची दुकानदार खे चयईं त सेठ साहिबु आउं ग़रीब ॿचिड़ी वाल आहियां, हींअर केॾां ॿार बचा वठी रुलंदुसि ऐं धिका खाईंदुसि, तंहिं करे चङो ईअं थींदो त हिन जाइ जो जेको मुनासिबु मुल्ह थिए सो वठो ऐं हीअ जाइ खणी मूंखे ॾिए। दुकानदार बि कुझु रक़म वठी जाइ खणी हिन जे हवाले कई। ग़रीब शख़्स 2-3 ॾींहं गुज़ारे उन जाइ खे डराए उते खणी आलीशान माड़ी ठाराई। पोइ कुझु ज़मीन ख़रीद करे उते तमामु आराम सां हयाती गुज़ारणु लॻो। उन ॻोठड़े जा माण्हू बि हिन खे शाहूकार सम्झी हिन जी तमामु घणी इज़त कंदा हुआ। थोरनि ॾींहंनि पुॼाणा मुड़ुस पंहिंजी ज़ाल सां सलाह कई त वेठे खां छो न का विंदुर खणी कजे, खाइण लाइ त अलाह साईं पाण खे एतिरो ॾिनो आहे जो पंहिंजूं 7 पीढ़ियूं खाइनि त बि न खुटे। उहा ॻाल्हि घणी हिन वाॾनि कारीगरनि खे घुराए ॿेड़नि तयारु करण जो हुकुम ॾिनो। भला पैसे आॾो कहिड़ी देरि, सो जल्द ई ॿेड़ा तयारु थी विया। ग़रीब जेको हाणे सौदागर बणिजी वियो सो ॿेड़ा माल जा भराए उथी ॾेसावर हलियो ऐं हलंदे हलंदे अची ॿिए बादशाहीअ में पहुतो। उते उहो माल विकिणी वरी ॿियो माल ख़रीद करे वतरणा वापसि वरियो। ईअं थींदे थींदे कुझु वक़्त खां पोइ नाम कुठियो सौदागर सजणु लॻो। हाणे संदसि पुटु बि अची अॼु नंढो सुभाणे वॾो अची जवान थियो ऐं मर्ज़ी थियसि त आउं छो न वञी सौदागिरी करियां। सो पीउ सां गॾिजी वञी सौदागिरी करणु लॻो। बाक़ी धीउ ऐं माउ अकेलियूं घर में गुज़ारणु लॻियूं। होॾां वरी अमीर भाउ जो अहिड़ो अची हाल थियो जो संदसि 7 पुट बि फ़ौत थी विया ऐं ज़ाल बि गुज़ारे वियसि। वरी जो क़िस्मत फेरो ॾिनुसि त हाल अहिड़ो अची बणियुसि जो पिनण तात वञी पियो। ॻोठु छॾे ॿियनि ॻोठनि में वञी पिनणु लॻो। ख़ुदा जो शान पिनंदो पिनंदो अची हुन ॻोठ में निकितो जिते संदसि भाउ ऐं भाॼाई रहंदा हुआ। हिन खे का कल्ह न ख़बर अची हुन इहा घेटीअ मां लांघाउ थियो जंहिंमें संदसि भाउ जो घर हो। उन ई वक़्तु संदसि भाॼाई माड़ीअ जे दरीअ मां वेठे निहारियो। ओचितो संदसि नज़र वञी ॾेर ते पई, दिलि में चयईं त ख़ुदा नथो भुलाए त इहो मुंहिंजो ॾेर आहे। सो बानीअ खे चयईं त उन फ़क़ीर खे तूं ख़ैरात न ॾिज, आउं पाण ई ॾींदीसांसि। ईअं चई यकदमि माड़ीअ तां लही छॼु चांवरनि जो भरे अची दर वटि बीठी। फ़क़ीर वेझो अची सदा आई त हिन बि दर पटे खेसि ख़ैरु ॾिनो। फ़क़ीर ख़ैरात वठी हलण ते हो त भाॼाई खेसि चयो त दादा तुंहिंजो अहिड़ो हाल कीअं थियो। उते फ़क़ीर वाइड़ो थी वियो ऐं अजब मां हिन औरत खे घूरणु लॻो। हूअ बि खेसि निशान पता ॾेई पंहिंजे घर में वठी आई। पोइ यकदमि संदसि संवारत वग़ैरह कराए वेंजारे सेंजारे हिकिड़ो उम्दो वॻो पाराए खणी विहारियईंसि। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ सौदागर पुट समेत अची पंहिंजे घर पहुतो जो पिणु पंहिंजे भाउ सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़बरूं चारूं करे भाउ खे पारत कयईं दादा हाणे तूं ई हिन घर जो मालिक आहीं। आउं ऐं मुंहिंजो पुटु सौदागरीअ ते था वञूं, पुठियां घर जी पारत हुजई। ईअं चई हू ॿई पीउ पुट रमंदा रहिया। हिकु त अमीराणो खाधो, ॿियो ख़र्च पखो ख़ूब सो अची पेट भरियुसि। दिलि में सिटूं सिटणु लॻो त कंहिं बि तरह उहा समूरी मिल्कियत भाॼाई ऐं भाइटी हथु करे मौजूं पणिया। सौदागर जी धीउ बि अची जवान थी हुई। सूंहं में को संदसि मटु ई कोन हो। हिकु ख़ुशी ॿियो जवानी तन हणी वञी हंधु कयो। भाइटीअ जी सूंहं ॾिसी चाचस जी दिलि में अची बेईमानी थी। चवंदा आहिनि त माण्हू जे खणण जी मुंद ई कान्हे। सो छा कयईं जो शहर जी हिकु चालाक धूतीअ खे कुझु लभ ॾेई भाटीअ खे फासाए आणण लाइ चयईं। धूती त अॻे ई चालाक हुई, सा हिन खे पंहिंजे घर जी कंहिं कोठीअ में विहारे पाण वेही सौदागर जे घर ऐं नट नखरा करे हिन जी ज़ाल खे चवणु लॻी त आउं हिन मुल्क में परदेसण आहियां, अलाह खां सवाइ को ओही वाही कोन अथमि, तंहिं करे ख़ुदा जे वास्ते पंहिंजी धीउ खे मोकल ॾे त मुंहिंजी धीअ जी शादीअ में हली मूंसां मदद कराए। होॾां ॼञ थी अचे ऐं मुंहिंजी धीअ अकेली वेठी आहे। हाणे आउं अकेली धीअ जी करियां या ॼञ साम्हूं ॾियां। सौदागर जी ज़ाल धीउ खे चयो त मां हिन पोड़ीअ सां गॾिजी वञ ऐं हिन जी धीअ वटि वञी घड़ी सवा वेह जो उन जी शादी थियण वारी आहे ऐं घर में अकेली वेठी आहे। सौदागर ज़ादी माउ जो चयो मञे पोड़ी धूतीअ सां गॾिजी जॾहिं संदसि घर आई
तॾहिं चयाईंसि त धीअड़ी मुंहिंजी धीअ कोठीअ में वेठी आहे, अंदरि लंघी वञ। सौदागर ज़ादी जा अंदरि वञी ॾिसे त संदसि चाचो वेठो आहे। हीअ उहो हाल ॾिसी सॼी खेॾ सम्झी वई ऐं वापसि ॿाहिरि निकिरण ते हुई त चाचाईंसि ॿांह खां झले चयुसि त केॾांहुं थी वञे, वेह त का घड़ी रिहाण करियो। उते छोकिरीअ खेसि घणो ई ॿाॾायो त तूं मूंखे पीउ जे बजाए आहीं ऐं मां तुंहिंजी धीउ आहियां, पर चाचाईंसि हिकु बि न ॿुधसि। उते छोकिरी बि मजबूर थी पई ऐं आण मञे खेसि चवणु लॻी त चङो चाचा, आउं हाज़िर आहियां, पर हिकिड़ी घड़ी मोहलत ॾे त आउं बरकातूं नफ़िल पढ़ी वठां। तंहिं ते चाचे चयसि त चङो पंहिंजा कपिड़ा लाहे मूंखे ॾे ऐं तूं को वॾो कपिड़ो ढके निमाज़ पढ़। छोकिरीअ ईअं करे निमाज़ पढ़ी। जॾहिं दुआ घुरण लॻी तॾहिं हिन शैतान खां बचण लाइ धणीअ पाक खे ॿाॾाइण लॻी। छोकिरी अञा दुआ घुरी पूरी मस कई त कुदरत सां ॿाहिरियों दरवाज़ो खुली पियो। हीअ बि माठ माठ करे ॿाहिरि निकिरी अची पंहिंजे घर पहुती। घर पहुचण ते माणस संदसि अहिड़ी हालत ॾिसी पुछियुसि। छोकिरीअ दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं माउ सां सची कंदसि त बाबो ऐं भाऊ चाचे खे मारे छॾींदा। तंहिं करे ॻाल्हि नटाए कूड़ करे माउ खे चयईं त मां ॼञ जे तड़ तकड़ में अचण करे कपिड़ा बि कीन ढके सघियसि। ईअं ई हली आई आहियां। उते संदसि चाचो बि अची निकितो ऐं मुंहुं पीलो करे कंहिं कुंड पासे में अची वेही रहियो। हिनखे अंदरि में होरा खोरा लॻी पई हुई। सो छा कयई जो पंहिंजे भाउ ऐं भाइटीअ खे पंहिंजे भाइटीअ लाइ घणेई कूड़ियूं ॻाल्हियूं लिखी मोकिलियाई। हथ मिलाइण शर्त ॿई ॼणा शर्म में ॿुॾी विया। पाण में सलाह कयऊं त छो न छोकिरीअ खे कंहिं बरपट में उछले छॾिजे। उहा रिथ पकी करे सौदागर ज़ादी घर अची माउ खे चयो त असां हेकिले वण जे वण हेठां हिकु ॾांद ऐं ॻूण अन जी बास बासी आहे ऐं उहा बास कंवारी छोकिरीअ जे हथां थींदी। तंहिं करे अधीअ खे मोकल ॾे त हली उहा बास ॾिए। माणस चयो त भाउ तुंहिंजी भेण आहे, भली खेसि वठी वञ। भेण वीचारीअ खे शक जाॻियो, पर न माउ सां उहा ख़बर कयई इन वरी माउ खे का विच जी ख़बर हुई। नेठि पंहिंजे पालणाहार खे संभाले उथी भाउ सां गॾु हलणु लॻी। ॿई भाउ भेण जुदा जुदा घोड़नि ते चढ़ी अहिड़ी हंधि अची लथा जिते का बि वसंदी न हुई, रुॻो हिकु बण जो वण मैदान में बीठल हो। घोड़े तां लही भाउ भेण खे चयो त अदी तूं हिते वेह त आउं किथां मानी गबो हथु करे अचां। छोकिरी वीचारी उते ई वण हेठि वेही रही ऐं संदसि भाउ घोड़े ते चढ़ी रवानो थी वियो। छोकिरीअ खे अकेले सिर हुन वण हेठि वेठे बि 3 ॾींहं गुज़री विया, पर भाणस कोन मोटियो। आख़िर अची परेशान थी त हाणे छा करियां। उन्हनि ख़्यालनि में वेठी हुई त हिकु बादशाह जो शिकार करण लाइ निकितो हो, सो उतां अची लांघा उथियो। हू छोकिरीअ जी अहिड़ी सूम सोभिया ॾिसी मथसि मोहित थी पियो। बादशाह वज़ीर ॾे मोह करे चयो त वज़ीर जवाबु ॾिनुसि त जीअंदा कबिला जीअं तूं। वज़ीर बादशाह जी हालत खां वाक़ुफ़ु थी छोकिरीअ खे चयो त हीउ बादशाह आहे ऐं तो ते छकनि थी पियो आहे। तुंहिंजी क़िस्मत खुले थी, छाकाणि त बादशाह सलामत जो ख़्यालु तोसां शादी करण जो आहे। छोकिरीअ ॿियो को चारो न ॾिसी शादीअ लाइ खणी हाउकार कई। पोइ बादशाह हिन छोकिरीअ खे महलात में आंदो ऐं साणसि ॾाढी धाम धूम सां शादी करे ख़ुशि गुज़ारणु लॻो। शादी खां पोइ सौदागर ज़ादीअ बादशाह खे चयो त मुंहिंजा माइट फलाणे ॻोठ में रहंदा आहिनि ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे त उन्हनि सां हेकर मिलां। बादशाह राणीअ जो राज़ ॾिसी साणसि अंजाम कयो त जॾहिं तूं 2 ॿारनि जी माउ थींदीअ तॾहिं तोखे ज़रूरु माइटनि सां मिलाईंदुसि। थोरे घणे ॾींहं राणीअ खे हिकिड़ो पुटु ॼाओ। ॿिए साल वरी ॿियो पुटु बि ॼाओ। उते राणीअ बादशाह खे चयो त हाणे पंहिंजो कोल पाड़ियो। बादशाह चयो त हाओ। पोइ हिकदमि हुकुम ॾिनई त ॿेड़ा तयारु करियो। जॾहिं बादशाह हलण जी तयारी कई तॾहिं वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त जींदा क़िबला मूंखे डपु थो थिए त थोरे घणे ॾींहं राणीअ खे हिकिड़ो पुटु ॼाओ। ॿिए साल वरी ॿियो पुटु बि ॼाओ। उते राणीअ बादशाह खे चयो त हाणे पंहिंजो कोल पाड़ियो। बादशाह चयो त हाओ। पोइ हिकदमि हुकुम ॾिनई त ॿेड़ा तयारु करियो। जॾहिं बादशाह हलण जी तयारी कई तॾहिं वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त जींदा क़िबला मूंखे डपु थो थिए त अव्हां जी गैर हाज़िरीअ में मतां को ॿियो बादशाह न हमिलो करे बादशाहीअ ते कब्ज़ो ॼमाए। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त अव्हीं हिते रहो त आउं थो राणीअ खे माइटनि सां मिलाए अचां। बादशाह वज़ीर जो चयो मञी
राणीअ ॿई शहज़ादा साण गॾे रवाना कया। ॿेड़ा ख़ैर सां रवाना थिया। जॾहिं विच समुंड में पहुता तॾहिं वज़ीर जी अची नियत ख़राबु थी त राणीअ खे कंहिं बि तरह सां पंहिंजो कजे, पर हिन खेसि पूरो मुंहुं ई कोन ॾिनो। वज़ीर राणीअ खे चयो त राणी, तूं जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि न मञींदीअ त आउं ॿिन्ही शहज़ादनि खे क़तलु करे छॾींदुसि। राणीअ जवाबु ॾिनुसि त पंहिंजे लॼ ख़ातिर सिर क़ुर्बान कंदसि, पर तोखे हथु मिलाइण न ॾींदसि। उहो जवाबु ॿुधी वज़ीर तरार कढी हिकिड़े ई धक सां हिकिड़े शहज़ादे जो सिर लाहे खेसि समुंड में उछलाए छॾियो। तंहिंखां पोइ राणीअ खे चयईं त हाणे छा थी चवीं? राणीअ जवाब में वरी बि सफ़ा इनकार कयो। उते वज़ीर ॿीहर तरार कढी ॿिए शहज़ादे खे बि क़तलु करे साॻीअ तरह समुंड में उछलाए छॾियो, पर राणीअ वरी बि साॻियो जवाबु ॾिनुसि। वज़ीर बि अहिड़ो को निपट हो जो ॿिन्ही शहज़ादनि खे क़तलु करण खां पोइ बि पंहिंजे हठ तां न लथो। उते राणीअ दिलि में चयो त मिड़ेई का खेॾ कजे, जीअं जिंद छुटे। सो मुर्की वज़ीर खे चयईं त मां हाज़िर आहियां, पर कुझु देरि मोहलत ॾे त बरकातूं नफ़िल पढ़ी वठां। वज़ीर खेसि इजाज़त ॾिनी। राणी मोहलत वठी बरकातूं नफ़िल पढ़ी रब जी दरगाह में दुआ घुरी त हे मौला, तूं ई बचाईंदड़ आहीं, मूंखे हिन बेईमान खां बचाए मुंहिंजी लॼ रख। ख़ुदा जो शान जो अञा राणीअ दुआ घुरी पूरी मस कई त अची तूफ़ान लॻो, जंहिंमें ॿेड़नि जो तख़्तो न मिले तख़्ते खे। राणीअ खे बि हिकिड़ो तख़्तो हथु लॻी वियो, जंहिं ते लुढ़ंदी लुढ़ंदी रवानी थी वई, ऐं वज़ीर बि हिकिड़े तख़्ते ते लुढ़ंदो वञी पंहिंजी बादशाहीअ खां निकितो। दरबार में पहुची बादशाह खे रोई चयईं त जिंदा क़िबला, राणी अहिड़ी त चालाक हुई जो मूंखे दबलो ॾेई ॿेड़ा हाकाराए केॾां हली वई, अलाए केॾां हली वई। उते बादशाह कावड़जी वज़ीर खे चयो त हाणे छॾ बादशाही, हल त हली उन जे रन खे ॻोल्हियूं। होॾां राणी वीचारी पाणीअ सां ॻाल्हियूं कंदी लुढ़ंदी पे वई त हिकिड़े हंधि कप ते 7 जोगियुनि जी टोली हिन खे लुढ़ंदे ॾिसी ॿाहिरि कढियो। राणी जॾहिं सामत में आई तॾहिं हर हिकु जोगी चवणु लॻो त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। उन ते राणीअ खे चयो त तव्हां जेको वॾो गुरू हुजे त उन वटि वठी हलो, फ़ैसिलो करायो। उहा ॻाल्हि सभिनी खे वणी। अञा थोरो पंधु कयऊं त हिकिड़े जोगीअ चयो त अदा, हीअ मुंहिंजी भेण आहे। वरी थोरो पंधु कयऊं त ॿिए जोगीअ चयो त अदा, मुंहिंजी बि भेण आहे। अहिड़ीअ तरह सभई जोगी खेसि हलंदे हलंदे पंहिंजी भेण चई वेठा। पंधु कंदे कंदे अची वॾे जोगीअ वटि पहुता ऐं उनखे चयऊं त हीअ असांजी भेण आहे, जा असां तोला आंदी आहे। जोगीअ वराणियूं त जे अव्हां जी भेण आहे त धीअ मुंहिंजी बि आहे। हाणे तव्हीं वञी पिनी अचो त हीअ तव्हांजी मानी मां खाए। अहिड़ीअ तरह पिनियो खायो सभई ख़ुशि पिया गुज़ारींदा हुआ। चवंदा आहिनि त वेठे खां वॻंदी भली। सो वॾे जोगीअ बि राणीअ खे अकेलो ॾिसी खेसि विंदुर लाइ खणी मुरली वॼाइणु सेखारी। राणी जॾहिं मुरली वॼाइण में भड़ थी तॾहिं हिकिड़े ॾींहुं जोगीअ खे चयईं त बाबा, मुंहिंजी मर्ज़ी आहे त पंहिंजे जोगी भाइरनि सां गॾिजी सैर ते वञा। जोगीअ हाउकार कई ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो मर्दाणो वेस करे भाइरनि सां गॾिजी सैर ते रवानी थी। हलंदे हलंदे मुरली अहिड़ी जोश ऐं सोज़ मां वॼायईं जो उन जी मिठे आवाज़ ते वाटाड़ू बि पंहिंजा कम छॾे बीह थिए रहिया। होॾां वज़ीर जी ॻाल्हि ॿुधण शर्त बादशाह बि खेसि चयो त घोड़ा तयारु कराए त हली राणीअ जी का सुध संभालूं। बादशाही हुकुम हो। खन पल में सभु तयारु थी वई ऐं ही ॿई हकलींदा अची ॿीअ बादशाहीअ में पहुता। ख़ुदा जी करणी अहिड़ी जो साॻिए ॾींहुं ऐं साॻिए वक़्तु बादशाह ऐं वज़ीर बि अची उन ई हंधि सड़िया जिते राणी जोगियुनि जे वेस में तमामु ॾुखारी आवाज़ सां मुरली पे वॼाई। जोगियाणीअ जी मुरली ॿुधी बादशाह मथां मोहत थी पियो ऐं वज़ीर खे चयईं त ए वज़ीर, छॾ राणीअ जी पचर, हलो त हिननि फ़क़ीरनि जे पोयां हलूं। उते राणीअ बादशाह खे सुञाणे वरितो, पर बादशाह मुरलीअ जे आवाज़ ते मस्तु थी पियो, सो खेसि सुञाणे न सघियो। ख़ैर अॻियां जोगी ऐं जोगियाणी पुठियां बादशाह ऐं वज़ीर मंज़िलूं कंदा अची उन ई शहर में निकिता जिते राणीअ जा माइट रहंदा हुआ। दर दर ते सदाऊं हणंदे पिनंदे राणी अची पंहिंजे माइटाणे घर जे दरवाज़े ते बीठी ऐं अॻे खां बि वधीक सोज़ मां मुरली वॼाइण लॻी। मुरली ॿुधी संदसि माउ अची दर वटि बीठी ऐं हिन खे चयाईं त फ़क़ीर, उहा मुरली अञा बि का घड़ी वॼाए। हिन त यकदमि पंहिंजी माउ खे सुञाणे वरितो, पर माउ खेसि हिन हाल में सुञाणे न सघी।
माउ जे चवण ते उहा अञा बि वधीक सोज़ ऐं दर्द सां ॿोली वॼाइण लॻी। कुझु वक़्त खां पोइ माउ खां ख़ैरात वठी हलण ते हुई त माणस ॾुख मां चयुसि त अड़े फ़क़ीर, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी दावत क़बूल कर ऐं हिकिड़ी राति मूं वटि महिमान थी रह। हिन बि खणी दावत क़बूल कई ऐं सभिनी फ़क़ीरनि खे चयाईं त अॼु राति हिन माईअ जी ख़ैरात खाइण लाइ राति हिते तरसंदासूं। ख़ैरनि सां राति बि आई ऐं सभई घर जा भाती ऐं महिमान अची हिक हंधि गॾु थिया। मानी खाइण बाद महफ़िल लॻी। उते राणीअ जी माउ चयो त फ़क़ीर का अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो जो राति गुज़री वञे। तॾहिं फ़क़ीरनि चयसि त मां असांखे त का बि ॻाल्हि कान ईंदी आहे ऐं आहियूं बि थकल, तंहिं करे छॾ त वञी आराम करियो। तंहिं ते राणीअ पंहिंजे जोगी भाइरनि खे चयो त तव्हीं भले वञी आराम करियो, मां ई थी खणी ॻाल्हि ॿुधायां। ईअं चई राणीअ पंहिंजी समूरी हक़ीक़त अवल खां आख़िर ताईं आखाणीअ जे नमूने में खणणु शुरू कई। ॻाल्हि शुरू थियण सां ई माईअ खे अंदर में वढ पवण लॻा ऐं पंहिंजी विञायल धीउ यादि अची पियसि। इहो हाल ॾिसी राणी ॻाल्हि विच में रोके चुप थी वेही रही ऐं चयईं त मां ॻाल्हि तमामु वॾी आहे, असीं बि थकल आहियूं ऐं निंड पई अचे, तंहिं करे छॾ त वञी आराम करियूं। उहो ॿुधी मां वरी खेसि चवणु लॻी त फ़क़ीर अलाह लॻे उहा ॻाल्हि पूरी करे पोइ आराम कर, ऐं बुक रुपयनि जो भरे खणी राणीअ जे झोलीअ में उछलियईं। राणीअ वरी ॻाल्हि शुरू कई ऐं माणस बि भेरे भेरे सां बुक रुपयनि जो आणे ते झोलीअ में विधुसि। राणी जंहिं वक़्तु ॻाल्हि ख़तमु करण ते आई तंहिं वक़्तु संदसि भाउ, चाचो, बादशाह ऐं वज़ीर जे उते मौजूदु हुआ तन खे अची फिफड़ी लॻी। ॻाल्हि ख़तमु थियण ते मां टप ॾेई उथी ऐं राणीअ खे भाकुर पाए चवणु लॻी त ख़ुदा न भुलाए त मुंहिंजी धीअ तूं ई आहीं। उते पीउ ऐं मुड़ुस बि अची हिन सां मिलिया ऐं ॾाढियूं ख़ुशियूं थी वयूं। सुबुह थियण सां राणीअ जे पीउ पंहिंजे शाहूकार भाउ खे माराए छॾियो ऐं धीअ खे राणीअ थियण जी ख़ुशीअ में घणो ई ॾिनई। उते फ़क़ीरनि बि चयो त असीं पंहिंजी भेण खे ॻोठु वठी वेंदासीं ऐं खेसि ॾाज ॾियणु ॾींदासीं। ॿिए ॾींहुं बादशाह राणीअ समेत जोगियुनि जे ॻोठु पहुतो, जितां ॾाज वग़ैरह वठी अची पंहिंजे मुल्क बीड़ो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ वज़ीर खे हुकुम कयईं त राणीअ जे ॿीहर मिलण ते असीं ख़ुशी मल्हाईंदासीं, तंहिं करे सुठो थींदो त तूं पंहिंजनि माइटनि खे बि घुराए त अची हिन ख़ुशीअ में शामिलु थियनि। जॾहिं वज़ीर जा सभु माइट ऐं अज़ीज़ अची सड़िया तॾहिं खेनि कठो करे वज़ीर समेत साड़ाए छॾियईं ऐं पोइ हयाती जा बाक़ी ॾींहं राणीअ सां गॾु मज़े सां गुज़ारणु लॻो।